खैरपुर में खबर ईंदड़ खैरपुर बरसां ॻोठ लौंग बंबरो में बल्दियाती इलेक्शन के वर्क के हवाले से एक वडो आलीशान प्रोग्राम किया वियो, जंहिंमें पीपल्स पार्टी के अगवान ऐं अगूणो तालका नाज़िम बंबरा, क़ौम के सरवाण सम्मू खान बंबरो के पग बदराई वई, यूसी तराई के चेयरमैन दाइम खान बंबरो, जिला काउंसिल मेंबर यार मोहम्मद बंबरो के सिंधी सकाफत अजरक पाराया वया। प्रोग्राम ॻोठ लौंग बंबरो पीपी अगवान जवार मुंशी अमीर बख्श बंबरो, अब्बास अली बंबरो, न्याज अली बंबरो जी दावत ते पोतो अगूणो तालका नाज़िम सम्मू खान बंबरो, दाइम खान बंबरो, यार मोहम्मद बंबरो वर्क दौरान असां इंशाअल्लाह कामयाब थी करे अवां जा जायज़ मसला हल कंदासीं। अवां सिर्फ तीर ते वोट ॾेई कामयाब कयो, जॾहिं त प्रोग्राम में हज़ारी माण्हुनि शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।